बाबल ज़ुल्म थियो लगे तो पंहिंजो खानो ख़राब थियण वारो आहे। छा थियो आ? को तूफान अचण वारो आ या को ज़िलज़िलो अचण वारो आ? तुझो खानो ख़राब छो थियो आ? अरे को सुरो लगो छ छा? बाबल सूबेदार मोटी आयो आहे। अरे ये सूबेदार मोटियो आ न त असांजे भले लाइ मोटियो हूंदो। बाबल जेके असां हुनखे देसी गिहु ऐं माखीअ जा शीशा ॾिना हा न शायदि उहे ख़तम थी विया अथसि। हाणे वे तिरनि जो तेल सां मां कढण आयो आहे। अरे वल्लो कंहिंखे वणे चाहे न वणे पर विचा ग्रह ज़रूर खणे। असांजो जेकॾहिं नालो वरितई न त पोइ रखंदासीं पेरनि ते ज़ोर। कुझु कर बाबल मूंखे त ख़ौफ़ थो थिए। अरे तूं डिज न बस असांखे रुगो होशियारीअ सां रहणो पवंदो। बाबल तूं त पंहिंजी भेण सेठियाणी सां थो रहीं, मां कंहिंसां रहां? बाबल चिलकणी वांदी आहे। बस कर हाणे बस कर बुज़दिल। अरे जेकॾहिं तोखे अहिड़ो डपु आहे न त 2-3 ॾींहं वञी ज़मीन ते रह। हलड़ी बंदूक तुंहिंजो ठक आहे, छॾई त मारे। ठीकु आहे तूं सिर्फ़ इहा जांच पीच कर त गिरफ़्तार केर केर थिया आहिनि। बाबल इहा जांच करण लाइ थाणे ते वञणो पवंदो। कल्ह खां वठी मुंहिंजो मथो ई फिरी वियो आहे। वञणो आहे अस्पताल, हलियो थो वञा स्कूल। कल्ह खां वठी थाणो नथो लभे। ठीकु आहे तूं वञी धूड़ पाए, मां पाण ई थो जांच कयां। हलड़ी बंदूक तुंहिंजो ठक आहे। हाज़िर बाबल वञी धूड़ पायां थो।